इस्लामाबाद हाई कोर्ट वफाकी वज़ीर एहसन इकबाल खिलाफ नारवाल स्पोर्ट्स सिटी कॉम्प्लेक्स जो रेफरेंस खारिज करे छो। इस्लामाबाद हाई कोर्ट में नारवाल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स रेफरेंस कानून लीग अगवान एहसन इकबाल की बरियत वाली दरख्वास्त ॿुधणी थी। चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट रिमार्क्स ॾींदे नैब वकील खे चयो त गुज़िरियल ॿुधणी ताईं तव्हांखे CTWP जी बि ख़बर न हुई। चेयरमैन नैब हिक अणॼातल अख़बार ते केस ठाहे खेस अंदर कयो। केस जो ॿियो पासो इहो आहे त इहो हिक फलाही मंसूबो आहे। चीफ जस्टिस पुछाणो कयो त फलाही मंसूबो अव्हां जे हिक रेफरेंस सबब रोकियो वियो, उन जो ज़िम्मेवार केरु आहे ऐं छा एहसन इकबाल 2009 में पब्लिक ऑफिस होल्डर हो। प्रोसिक्यूटर मौक़िफ़ इख्तियार कयो त एहसन इकबाल 2009 में पब्लिक ऑफिस होल्डर न हो, जंहिं ते चीफ जस्टिस नैब खां पुछाणो कयो त हिन केस में कहिड़ी करप्शन आहे। नैब प्रोसिक्यूटर मौक़िफ़ इख्तियार कयो त एडिशनल प्रोसिक्यूटर जनरल अॼु मौजूद नाहे, हू दलील ॾींदो। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो त तव्हांखे वक़्तु न मिलंदो। ही मंसूबो सेंट्रल डेवलपमेंट वर्किंग पार्टी जी मंजूरी सां ठहियो। केस जी जांच ऑफिसर खे बि इहा बि ख़बर न हुई त सेंट्रल डेवलपमेंट वर्किंग पार्टी कहिड़ी आहे। नैब प्रोसिक्यूटर चयो त उन केस खे तरमीमी ऑर्डिनेंस तहत ॾिसी रहिया आहियूं, जंहिं ते चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त तरमीमी ऑर्डिनेंस जो उन सां को बि तालुक नाहे। केस में करप्शन कहिड़ी आहे ऐं कहिड़ी वज़ारत हिन मंसूबे जी निगरानी करे रही हुई। चीफ जस्टिस जांच ऑफिसर सां मुखातिब थींदे चयो त तव्हां करप्शन जी ॻाल्हि करे रहिया आहियो। तव्हांजो कमु करप्शन जी जांच करणु आहे। इंतज़ामी मामलनि में मुदाख़लत करे तव्हां पंहिंजनि इख्तियारनि जी हद ओरांगे रहिया आहियो। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे एहसन इकबाल चयो आहे त संदसि ख़िलाफ़ कूड़ो केस दाख़िल कयो वियो हो। इमरान नियाज़ी कॾहिं बि संदन हौसला टोड़े नथो सघे। मुल्क जंहिं बाहि में सड़ी रहियो आहे उन जो ज़िम्मेवार इमरान ख़ान आहे।